सिक्योरिटी फोर्सेस कराची में दहशतगर्दी जी वॾी कार्रवाई नाकाम बणाए छॾी आहे। सिक्योरिटी फोर्स जी बल्दियार रईस ॻोठ धमाकेदार मादे सां भरियल गाॾी नाकारा बणाए छॾी। सिक्योरिटी अमलदारनि जो चवणु आहे त गाॾीअ में तक़रीबन 2000 किलोग्राम धमाकेदार मादो हो। देसी साख्ता धमाकेदार मादो 60 ड्रमनि में रखियो वियो हो। सिक्योरिटी अमलदारनि जो चवणु आहे त वेझे कंपाउंड मां 5 गैस सिलेंडर में मिलिया आहिनि। दहशतगर्दनि जो निशानो शहर जा मसरूफ़ वापारी मर्कज़ हुआ। सर्च ऑपरेशन दौरान एक आपघाती बमबार भी गिरफ्तार किया वियो आहे। सिक्योरिटी अमलदारनि जो वधीक चवणु आहे त दहशतगर्द जो तालुक़ फितना अल हिंदुस्तान पाबंदी मढ़ियल BLA जे बशीर ज़ैब ग्रुप सां आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सिक्योरिटी फोर्सेस कराची में दहशतगर्दी जी वॾी कार्रवाई नाकाम बणाए छॾी आहे। सिक्योरिटी फोर्सेस जी बल्दिया रईस ॻोठ धमाकेदार मादे सां भरियल गाॾी नाकारा बणाए छॾी। सिक्योरिटी अमलदारनि जो चवणु आहे त गाॾी में तक़रीबन 2000 किलोग्राम धमाकेदार मादो हो। देसी साख्ता धमाकेदार मादो 60 ड्रमनि में रखियो वियो हो। सिक्योरिटी अमलदारनि जो चवणु हो त वेझे कंपाउंड मां 5 गैस सिलेंडर भी मिलिया आहिनि। दहशतगर्द जो निशानो शहर जा मसरूफ़ वापारी मर्कज़ हुआ। सर्च ऑपरेशन दौरान एक आपघाती बमबार भी गिरफ्तार किया वियो आहे। सिक्योरिटी अमलदारनि जो वधीक चवणु आहे त दहशतगर्द जो तालुक़ फितना अल हिंदुस्तान पाबंदी मढ़ियल BLA जे बशीर ज़ैब ग्रुप सां आहे।